तव्हां इनके दीन समझी करे था ॿुधो, हालांकि सूफिन जा जेके कलाम आहिनि उहे कुफ्र आहिनि। अल्लाह ते टोक, अल्लाह जे नबी ते टोक, कुरान ते टोक, शरीयत ऐं सुन्नत ते टोक। कुफ्र ते राज़ी रहण कुफ्र आ, गुनाह ते राज़ी रहण गुनाह आ। हाणे अगलो कुफ्र बि थो पके, तव्हां ख़ुशि बि था थियो, वाह 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 वाह, तव्हां बि काफ़िर था थियो। एॾो वॾो मसइलो आहे। चई बस हिन दफ़े बस ॿीहर न, हिन दफ़े जेको मुंहुं दांगी मली वञे त मली वञे, ॿीहर कोन मलण ॾींदासीं। कुफ्रिया कलाम मन जा कुफ्रिया कलाम खुदा रे ने कपा जो पाणी सूफियान। अरे सूफियन जो इंसान छाए, तसव्वुफ त उहा शइ आहे जेका इंसान खे अल्लाह सां मिलाइण वारी आहे। जेको तसव्वुफ जन्नत जो रस्तो ॾेखारण वारो आहे, तसव्वुफ त उहा जेको दोज़ख खां बचाइण वारो आहे। अज़ीज़ान मोहतरम, ये तसव्वुफ न आहे, ये सूफियाए बि न आहे, बल्कि निज गुमराही आहे, निज गुमराही आहे। पंहिंजे दोस्तनि खे झलियो, सम्झायो। कचरे में वियो था, असां बस में चढ़ंदा आहियूं, हिकिड़ो फ़क़ीर चढ़ंदो आहे, पंहिंजे मज़हब जी तबलीग बि करे वेंदो आहे, असांजे खीसे में पेशाब कढी वेंदो आहे। ऐं असांजे वात में मुंग जो के हिदायत जी ॻाल्हि सम्झाए, रुगो लिखण में पूरा हूंदासीं, मथां ज़ाहिर थी वियो। मुंहिंजा भाउ, ईमान ज़ाहिर करण जी शइ आहे, ईमान लिकाइण जी शइ कान्हे। ईमान ज़ाहिर करण जी शइ आहे, ईमान लिकाइण जी शइ कान्हे का। पंहिंजे ईमाननि खे बि बचायो ऐं पंहिंजे मुस्लमान भाइरनि जे ईमाननि खे बि बचायो। मां साधन के चवंदो त मेहनत ॿिनि क़िस्म जूं आहिनि। हिकिड़ा त उहे आहिनि, असांजे दावत तबलीग जा भाइर वीचारा महिनत पिया कनि, कोशिशि पिया कनि, छो अदा परावा पंहिंजा थियनि। हिकिड़ी वरी ॿी मेहनत आहे, उहा कहिड़ी त पंहिंजा परावा त न थियनि। जेके मुस्लमान आहिनि उहे त काफ़िर न थियनि, मुस्लमाननि जा त ईमान तबाह न थियनि। इहा बि हिकिड़े क़िस्म जी मेहनत आहे। अॼुकल्ह मुंहिंजा भाउ बातिल मेहनत पियो करे त मुस्लमाननि जे ईमान खे कीअं खसो, खसण जो तरीक़ो ॿुधायां। हाणे त इहे सफ़ा शुत्र बेमुहार अहिड़ा उठ थिया आहिनि जेके मुहार ई कान्हे का। ठीकु आहे, हिकिड़ा त सिधा था चवंदा अल्लाह कोन मञींदासीं, अल्लाह जे नबी कोन मञींदासीं, जन्नत दोज़ख जो इनकार बि था कनि, मौत जो इनकार बि था कनि। पर हिकिड़ा वरी ढकियल अंदाज़ जे अंदरि महिनत पिया कनि त जीअं हिननि जो ईमान ख़तम थिए, उन्हनि जो अंदाज़ तो तव्हांखे ॿुधायां। उनजी चाल जी साज़िश खां तव्हांखे मां आगाह थो कयां। कहिड़ी? मौलवियुनि खां मुतनफ़िर कर, उलमा खां मुतनफ़िर कर, मीडिया ट्रायल जे ज़रिए फलाणो अहिड़ो, फलाणो अहिड़ो, फलाणो अहिड़ो, फलाणो। सबूत अथव करप्शन जो। कचहरी में वेहंदो, वॾा लेक्चर ॾींदो, हिन जहिड़ो को अमानतदार ई कोन्हे को, हालांकि भेड़ जो हक़ खाए वेठो। हे वरी असांखे करप्शन जा सबक दर्श थो ॾे। लज रखो उलमा जी, ॾाढी वारी जी इज़त कयो, पटके वारी जी इज़त कयो। हाणे मां हदीस जो मज़मून पढ़ियो, मा अकरम शाबुन शैखन लि अजरि सिन्निही इल्ला क़य्यदल्लाहु शाबन इंद सिन्निही मैं युक्रिम। फरमायो जेकर को पुराणे जी वॾी उम्र वारे जी इज़त तो करे, जॾहिं पोड़ो थींदो अल्लाह इन जे लाइ को जवान मुक़रर कंदो जेको हिन जी इज़त कंदो। अच्छी दाढ़ी जी लज कयो, दाढ़ी जी लज कयो। बना अॻ में त दाढ़ी वारो चढ़ंदो बस जे अंदरि त माण्हू सीट छॾे के अदा साईं तूं दाढ़ी साईं, दाढ़ी वारी जी इज़त कयो, पटके वारी इज़त कयो। आलिम जी हाफ़िज़ वटि के गारियूं तारियो, जंहिंजो तव्हां वटि को सबूत कोन्हे को। क़यामत में जेको बदगुमानी थो करे, क़यामत जॾहिं उहो फासंदो, मरंदो। कचर में वेही फलाणो करप्ट आहे, तव्हां सबूत आहे तव्हां वटि? सबूत खां सवाइ इहे बस के इल्ज़ाम हणण आसान बहानी छॾ। पर मर्ज़ के मेहनत आहे कहिड़ी त मौलवियुनि खां हिनजो एतमाद खॼे। ही मौलवियुनि खां परे थिए, छो त ईमान खे बचाइण वारो केरु ॻाल्हायो बाबा? असां ॼमूं था, असांजे कन में सॼे कन में आज़ान ॾियण वारा इहे मौलवी, खॿे कन में तकबीर चवण वारा इहे मौलवी, असांजा जनाज़ा पढ़ाइण वारा इहे मौलवी, इहे निकाह पढ़ण वारा इहे मौलवी, को मसलो आहे पुछण जे लाइ इहे मौलवी, असांजे बच्चनि खे क़ुरान ऐं क़ाइदो पढ़ाइण वारा इहे मौलवी। हू सम्झनि था जेसीं ताईं मौलवी सां टच में हूंदा तेसीं ताईं हिननि जो ईमान सलामत रहंदो। तंहिंजे करे खुफ़िया तरीक़े सां मौलवियुनि खां बद एतमादी पैदा करे मौलवियुनि खां परे थिए त पोइ जीअं इहे असांजे लाइ आलो गिरह थियनि, खाइण सोलो थी वञे। इहा महिनत आहे। मुंहिंजा भाउ, मां तव्हांखे नसीहत बि कयां थो, वसियत बि कयां थो, ख़ुदा जो वास्तो बि ॾियां थो। आख़िर में क़ुरान लिखां थो त उलमा खां परे